असां ॾिसो ज़िद में शादी कराईंदा आहियूं। अक्सर जेको सिंध जे अंदरि ईअं थींदो आहे, ज़िद में जेको आहे निकाह जेको आहे छोकिरियूं हा कंदियूं ई न आहिनि, फौरी तौरु जेको उन ज़िद सां जेको निकाह थींदो न। पुछा कयो मौलवियुनि खां, जेकॾहिं ज़िद ते निकाह करायो था न, न्याणियुनि जो जेकॾहिं न्याणी इनकार थी करे मां शादी सां कंदमि ई न, त इहो निकाह ई न थींदो। सॼी ज़िंदगी जेको आहे उनखे गुज़रणी आहे, तव्हांखे तो ई गुज़रणी आहे। त उनखां बि जेको कम से कम जेको असां पुछा कयूं ऐं हली करे जेकॾहिं ज़िद में जेको शादी कराईंदव न, ज़िद में छोकिरी न थी करे ऐं पीउ चए न ज़रूरी तोखे शादी करणी आहे, हली करे कुझु टाइम खां बाद में छोकिरी खे तलाक थी वेंदी। हाणे जो तलाक छोकिरी खे थी वई त हाणे त छोकिरी सां को शादी बाद में कंदो ई न। पहिरियों जंहिं टाइम न करे पियो उन टाइम ज़िद कयोसीं, पर हाणे हली करे छोकिरी ठहंदी न उन सां। इस्लाम ॾिसो एतदाल सेखारे थो। सलम वटि हिकिड़ी औरत आई, उन चयो यार रसूल मुंहिंजे नंढाप में जेको आहे मुंहिंजे पीउ जेको रिश्तो करायो हुयो, हाणे जेकी आहे मां उहो जेको आहे मर्द मूंखे बिल्कुलु पसंदि ई न आहे। हाणे मां छा कयां रसूल, मूंखे मुंहिंजी त दिलि ई हुन सां नथी कढे। अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो नबी आहे, अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरी तौरु जेकी आहे तफ़रीक़ कराए छॾी, जुदाई करे छॾी। यार रसूल मुंहिंजी त दिलि ई नथी कढे हुन सां। हाणे हे असां वटि एब आहे, हालांकि इहा ई असां वटि जहालत आहे। हाणे अगरि कंहिं पीउ खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो त भाउ तूं जंहिं कॾहिं पंहिंजी न्याणी जो रिश्तो अगरि कंहिं जॻह ते कराए थो न, त पंहिंजी न्याणी खां त पुछा कर न। त हू चवंदो साईं पोइ भला मां बेग़ैरत आहियां भला। न्याणी पोइ न्याणी त चवंदी मूंखे फलाणी सां जेको निकाह करा। हालांकि वॾी इहा असांजे अंदरि जेकी आहे जहालत आहे। ॿियो हिकिड़ो साहबी, उहो साहबी जेको आहे पंहिंजे चहिरे जे एतबार सां, हुस्न जे एतबार सां ज़ईफ़ हुयो बिल्कुलु, यानी चहिरो जेको न उन जो सांवरो हुयो। उनजी घरवारी जेकी आहे वॾी हसीनो जमील हुई। उहा जेकी आहे शिकायत खणी अलाह जे नबी वटि, या रसूल अल्लाह साहबी आहे, निमाज़ जी शिकायत नथी कयां, इबादत जी शिकायत नथी कयां, तमामु वॾो घणो निमाज़ी बि आहे ऐं अहिड़ी तरह जिहाद में बि शिरकत कंदो आहे, वॾो जेको आहे निमाज़ जो पाबंद आहे, सभिनी अमलनि जो पाबंद आहे। पर रसूल मां छा कयां, हे दिलि आहे न दिलि, हे दिलि अलाह जो मुंहिंजी मुतमिन जेकी आहे मुंहिंजे मुड़ुस खां न आहे, मूंखे पसंदि न आहे या रसूल अल्लाह। मां पोइ छा कयां, हिकिड़ी शइ जेकी आहे मुंहिंजे कंट्रोल में ई न आहे ऐं पोइ मां ख़ौफ़ थी कयां त कहिड़ी ख़बर इन मुड़ुस जेकी आहे मां हक़ अदा न करे सघां। या रसूल मूंखे पसंदि नथो अचे, हालांकि आहे साहबी, वॾो जेको निमाज़ जो पाबंद आहे, तमामु नेक मुतक़ी, तमामु शयूं हुन में बहितर सिफ़ातियूं आहिनि, पर छा कयां रसूल, हे दिलि जेकी आहे न माइल न आहे उनजी तरफ़। मुंहिंजी दिलि हुन सां अलाए छो न आहे। अलाह जे नबी वटि जॾहिं इहा ख़बर पहुती, इहा औरत जेकी शिकायत कई, अलाह जे नबी फौरी तौरु उन साहबी जी उन घरवारी सां जेकी तकफ़ीर कराए छॾी।